ॿी ख़बर शामिल कंदासीं कड़ियो घवर खां, जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पार्खो मिठू महेरी लाॾाणो करे वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। लतीफ़ जे पार्खो ऐं MRD तहरीक जे हीरो मिठू महेरी अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कड़ियो घवर खां। मिठू महेरी खे दिल जी तकलीफ़ सबबि कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। मिठू महेरी अॼु कराची जे निजी अस्पताल में इलाज दौरान दम धणी हवाले कयो आहे। कड़ियो घवर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पार्खो मिठू महेरी लाॾाणो करे वियो आहे। मिठू महेरी खे दिल जी तकलीफ़ सबबि कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। मिठू महेरी अॼु कराची जे निजी अस्पताल में इलाज दौरान दम धणी हवाले कयो। कड़ियो घवर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया।